सलाम नमस्ते दोस्तों। अॼु मूंखे इहा वीडियो ठाहींदे ख़ुशी थिए थी छो त असां उहे क़ौम आहियूं जेको मुसलसिल जदोजहद में रहिया आहियूं ऐं असां लाइ हिकिड़ी थोरी उमेद जी किरण बि नज़र ईंदी आहे त असांखे उहो उन मां ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं उहा उमेद जी किरण अॼु वकीलनि असां लाइ प्रूव कई आहे छो त वकील अॼु जिते बीठा आहिनि उहे अकेला कोन आहिनि, उन्हनि सां पूरी सिंध गॾु आहे, उन्हनि सां जेकी नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदड़ सहाफ़ी गॾु आहिनि, उन्हनि सां अदीब गॾु आहिनि, उन सां समाज में तालुक़ु रखंदड़ हर तबिके जो माण्हू गॾु आहे, उन क़ौमी कारकुन उन्हनि सां गॾु आहिनि, उन्हनि सां समाजी अॻवान गॾु आहिनि, उन्हनि सां शागिर्द गॾु आहिनि छो त हू पंहिंजे लाइ कोन बीठा आहिनि, हिकिड़े वकील सां कयल नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु कोन बीठा आहिनि। असुल में पुलिस जी जेका मुसलसिल नाइंसाफ़ियूं सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ु थियनि पियूं ऐं असां सोशल मीडिया जे दौर में आहियूं, भले केतिरी बि कंट्रोल मीडिया हुजे पर पोइ बि असांजे साम्हूं उन जा कुदा कम बार बार अॻियां आया आहिनि त कीअं असांजे नंढी उमिरि जी नियाणियुनि खे जॾहिं अगवा कयो थो वञे त पोइ पुलिस खे तॾहिं लीगल कार्रवाइयूं नज़र नथियूं अचनि, तॾहिं उन्हनि खे कानून नज़र कोन थो अचे ऐं जॾहिं माण्हू लाश रखी करे पंहिंजे मुताबिक़ FIR कटाइणु चाहिनि था त उन्हनि जे मथां प्रेशर विधो थो वञे। जॾहिं हिकिड़ी धीअ पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु FIR कटाइणु चाहे थी त उन्हनि खे भड़कायो थो वञे, उन्हनि खे धमकायो थो वञे। भेणुनि जे झोलियुनि में लाश विझण वारा बि इहे पुलिस ई आहिनि त सर्टिन ग्रुप्स खे कीअं हीअ फैसिलिटेट कनि था ऐं गवर्नमेंट हिननि खे कीअं फैसिलिटेट कनि थी ऐं हीअ गवर्नमेंट जे कुदनि कमनि खे कीअं फैसिलिटेट कनि था त इहो हिकिड़ो मुसलसिल हमिलो सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ु आहे। असां हमेशह खचंदा आया आहियूं त इहो हिकिड़े तबिके जो मसइलो न आहे, हीउ पूरी क़ौम जो मसइलो आहे ऐं जेकॾहिं सिंधी क़ौम गॾु कोन बीठी त पोइ असां इहे नंढियूं नंढियूं जंगियूं हमेशह विढ़ंदा रहंदासीं, उनजो को बि रिज़ल्ट न निकिरंदो। सो वकीलनि सां गॾु असां आहियूं ऐं हमेशह रहंदासीं। जॾहिं त मां वकीलनि ॾे अचणु चाहियां पई पर तव्हां ॾींहुं ईंदड़ सभु रोड ब्लॉक हुआ ऐं मूंखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। उमेदु आहे त असां हमेशह ईअं ई गॾु रहंदासीं।